अस्सलाम दोस्तों, सिंधी ग्रामर क्लास 2 का क्लास 5 ताईं जे हिस्से नंबर 27 में अज पाण गालाण जे लफ्ज़न मां 6 नंबर वारे लफ्ज़ हर्फ जर जी पोजीशन बाबत सिखंदासीं। हर्फ जर जी वजह लागापो रखना है। सबका पहली पाण इते वस्फ़ लिखंदासीं। लफ्ज़ जेके इस्म या ज़मीर जे पोयां अची लागापो ज़ाहिर कन तिन खे हर्फ जर चइबो आहे। हाणे अचो त पाण जुमलनि में ॻोल्हियूं त हर्फ जर किथे आहे। फर्ज़ करियो हिकिड़ो जुमलो आहे, गिलास में पाणी आहे। गिलास ऐं पानी ॿिन्ही जो लागापो में ॾेखारे थो करे लफ़्ज़ में हर्फ जर आहे। वरी ॿिए जुमले में ॾिसंदासीं। ते मथे ऐं टोपी जो लागापो ते ॾेखारे थो। तंहिं करे ते लफ़्ज़ हर्फ जर आहे। तंहिं करे में ते लाइ वटि सवाइ वटां ख़ातिर वास्ते इहे लफ़्ज़ हर्फ जर आहे। इहे कंहिं बि तरह इस्म या ज़मीर में लाॻापो पड़े वञे। उम्मीद आहे तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, बेल बटन ते क्लिक कजो जीअं इन वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।